जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनी जो स्वागत है। दोस्तों 103 चित्र मेलो श्री अमरापुर दरबार जयपुर में प्रारंभ थी चुको है, जंहिंजी शुरुआत अॼु सुबुह जो प्रभात फेरी का वठी थी। जी हाँ, सुबुह जो प्रभात फेरी थी, संतन सां गॾु भक्तन कड़ी प्रभात फेरी, जंहिंमें तव्हांखे असां वीडियो माध्यम से दिखारूं था कि केतरा हज़ारे माण्हू केतरो जन सैलाब संतन सां गॾु हलियो। तव्हां स्वयं ॾिसी था सघो हिन वीडियो माध्यम सां कि केतिरो न सतनाम साखी जा नारा लगाईंदा, जय श्री राम, राधे राधे कंदा हुआ इहो जन सैलाब निकितो आहे। ऐं इन जन सैलाब के तव्हां ॾिसी करे अंदाज़ो लॻाए था सघो कि केतिरो विशाल आहे। हज़ारों माण्हू हिन में जुड़ियल आहिनि। तंहिंखां अलावा पोइ साईं जिन जा सत्संग इत्यादि थिया। सत्संग इत्यादि खां पोइ हवन थियो। जी हाँ, जेको हर साल थींदो आहे हिकिड़ो विशाल हवन कयो वियो ऐं जंहिंमें ख़ुदि साईं जिन हाज़िरा हज़ूर सतगुरु साईं भगत प्रकाश जी महाराज ऐं संत मंडली मिली करे आहुतियूं ॾिनियूं ऐं हवन खे संपन्न कयनि। तंहिंखां पोइ झंडारोहण, जेको हर साल इहो नज़ारो ॾिसण लाइ करे हज़ारों माण्हू बीठा हूंदा आहिनि। इहो विशेष नज़ारो ॾिसण लाइ करे जेको असां तव्हांखे असांजे वीडियो माध्यम सां ॾेखारूं था, झंडारोहण। जी हाँ, झंडा कीअं ध्वज लहराए पई, हिनखे चवंदा आहिनि धर्म ध्वजा। जी हाँ, सतगुरु साईं टेऊंराम महाराज जी इहा धर्म ध्वजा जी हिनखे चवंदा आहिनि। तव्हां ॾिसो नज़ारो, बार बार असां तव्हांखे पंहिंजे वीडियो माध्यम सां ॾेखारूं था कीअं इहा धर्म ध्वजा लहराए पई। ऐं इन खां पश्चात पोइ दोस्तों अना भंडारियूं जो आयोजन कयो, जंहिंमें हज़ारे माण्हुनि प्रसादी ग्रहण कई। दोस्तों व्यवस्था जी ॻाल्हि करूं त व्यवस्था एतिरी सुठी हुई। सेवादारनि जा लख थोरा जेका पंहिंजे पेरनि जे पर बीठा आहिनि, हर हिकु व्यवस्था उनखे सुचारू रूप सां कनि पिया। चाहे वो रोटी व्यवस्था हुजे, चाहे जेका जयपुर का ॿाहिरि का देश विदेश का माण्हू आयल आहिनि, अनुयायी आयल आहिनि, उन्हनि सभिनी जी देख रेख करण में कोई कसर कान पिया छॾनि। तव्हां वीडियो माध्यम सां ॾिसी था सघो कि ॿाहिरां खां वठी सेवादारी लॻियल आहिनि। रोड क्रॉस पिया कराइनि अचण वञण वारा खे, ऐं कंहिंखे को दिक़त न थिए। पाणी जी शेवा हुजे, चांहि जी शेवा हुजे, रोटी जी शेवा हुजे, या कंहिंखे कुझु बि अगरि को प्रॉब्लम बि थिए थी, कंहिंजो को ॿार बच्चो कुझु बि अगरि गुम थो थिए त बाक़ाइदा बार बार अलाउडमेंट्स पियो थिए। इहो नज़ारो अहिड़ो अद्भुत आहे कि अहिड़ी व्यवस्था दोस्तों ॾिसण लाइक़ु आहे। वाक़ई में इहो जेको अमरापुर दरबार आहे हिकिड़ो अद्भुत नज़ारो आहे अमरापुर दरबार जो। तव्हां ॾिसी था सघो असांजे वीडियो माध्यम सां कि ॾाढो ई अद्भुत नज़ारो आहे। ऐं दोस्तों तंहिंजे अलावा असां तव्हांखे ॿुधाए लाहियूं, अमरापुर दरबार जे अंदरि जेका बि हेतिरी ख़लक हज़ारनि जी संख्या में आयल आहे, अगरि कंहिंखे कुझु जीअं कि को तबियत इत्यादि बिगड़े थी या घबराहट थिए थी, बेचैनी थिए थी कि छोकी दोस्तों गर्मी ॾाढी आहे, त उनखे ॾिसी करे इहे व्यवस्था कई वई आहे कि हिते चिकित्सा जी बि उचित व्यवस्था आहे। सतगुरु स्वामी टेऊंराम चिकित्सालय जे पारां तमामु ई ज़ोरदार हिकिड़ी चीज की व्यवस्था करियल आहे। हिते हिकु न ॿ न अभी तू टे कैंप लॻायल आहिनि चिकित्सा जा। अगरि कंहिं बि भाउ खे या भेण खे या माता इत्यादि खे अगरि को बि तकलीफ़ थिए थी त हिन चिकित्सा में अची करे ॾेखारे करे निःशुल्क दवाऊं वठनि पिया। दोस्तों असां तव्हांखे लगातार ॾेखारूं पिया असांजे वीडियो माध्यम सां कि कीअं न सुठे नमूने सां हुते जा डॉक्टर उन्हनि पेशेंटनि खे अटेंड पिया कनि। ऐं उन्हनि इहो हिकिड़ो अद्भुत नज़ारो आहे हिन श्री अमरापुर दरबार में, जिते हर हिकु शइ जो बिल्कुलु सुचारू रूप सां व्यवस्था कई वई आहे कि कहिड़े बि अचण वारे अनुयायी खे कहिड़ी प्रकार जी को बि समस्या न उत्पन्न थिए। त दोस्तों सॼी टीम खे, जेकी चाहे डॉक्टर जी टीम हुजे, चाहे सेवादारनि जी टीम हुजे, चाहे बूट चैंपल रखण वारी टीम हुजे, चाहे जेका कार पार्किंग ते टीम बीठी आहे चाहे उहो हुजे, चाहे ॿाहिरि जेकी दर जे ॿाहिरि ऐं दर जे अंदरि जेकी टीम सेवादारनि जी कमु करे पई, उन्हनि सभिनि खे सिंधी समाचार राजस्थान जे पारां निस्वार्थ भाव सां जेके ई सेवा पिया कनि, हिननि जो लख लख साधुवाद आहे। ऐं अॻे जी बि असां तव्हांखे वीडियो ॾेखारींदा रहंदासीं, अपडेट ॾेखारींदा रहंदासीं। 5 ॾींहं मेलो हलंदो, असां तव्हांखे लगातार असांजी अपडेट में ॿी बि काफ़ी कुझु शयूं असां ॾेखारींदा रहंदासीं, त तव्हां ॾिसंदा रहो सिंधी समाचार राजस्थान। ऐं हा दोस्तों, वीडियो खे न कटिजो, छोकी वीडियो जे अंदरि असां तव्हांखे श्री अमरापुर दरबार जा काफ़ी शॉर्ट्स ॾेखारण वारा आहियूं, जेका अमरापुर दरबार जा हिकिड़ा अद्भुत नज़ारा आहिनि, जेके ॾिसी करे तव्हां घर वेठे साईं जिन जा दर्शन करे था सघो। जय श्री झूलेलाल। सतनाम साखी।